अस्सलाम वालेकुम मौजूद सामीन FM 101 ते असीं तव्हां सां मुखातिब आहियूं रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो मां। सामीन मोहतरम, प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांडियो तव्हांजो मनपसंद प्रोग्राम पेश करे थो सांगीड़न सां। सूरत घणो सोना टाणा संदन टू, रेलो ॾेई रू जो खाए सो खामी मरे। अॼोकी सांझीवेल आवाज़ नगर जे सांगीड़न सार साण करे प्रोग्राम प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांजो ऐं अवां जे मेज़बान नाज़ जमील अहमद खोसो तरफ़ां समूरे साणे वासियुनि लाइ सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। आज प्रोग्राम में मुझो फनी सहकारी साथी है शिनकर सांगी चेलाणी। अज बवाल उहे दुआऊं आहिनि त जिते बुझो शाद ऐं आबाद हुजो, महकंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। अवां जी मुल्क कॾहिं बि मेरी न थिए ऐं अवां जे मुख ते सदाईं मुल्कनि जा मोरिया रक़्स कंदा रहनि। अॼोके इन सांगीड़न सार जे आवाज़ सफ़र में अवां ऐं असांजो साथ बरक़रार रहंदो राति जो 8 वॻे ताईं। हिन प्रोग्राम में कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं अवां जे समाइतनि जे नाव कंदासीं मौसीक़ी जा ख़ूबसूरत रंग। साथियों, साल 2021 जी टारी मां ॾींहं पन थी पननि जियां छणी विया। वक़्तु गुज़रंदो रहियो, आख़िरकार हाणे ही साल बि कुझु पहरनि पुॼाणा माज़ी बणिजी वेंदो। वक़्त जो दरिया पंहिंजी रफ़्तार ऐं मिक़दार सां वहंदो रहे थो। उन वक़्त जे दरिया जी सीर में ॾींहं महीना साल सभु लुड़ी वेंदा आहिनि, पर ज़िंदगी जे अखियुनि में रचियल ख़्वाबनि, रूह में समायल जज़्बनि ऐं जीवन सागर में तरंदड़ उमीदनि जे ॿेड़ियुनि लाइ वक़्त जो हर ईंदड़ रोशन पल उम्मीद हूंदो आहे। जज़्बा थकबा न आहिनि, वक़्त जूं विछोटियूं इरादनि खे कॾहिं बि कमज़ोर न आहिनि करे सघंदियूं ऐं इरादनि खे मज़बूत कंदियूं आहिनि। हर वींदड़ घड़ी ईंदड़ पल लाइ उत्साह छॾे वेंदी आहे। जिन दिलि जे टारियुनि ते 2021 जो वींदड़ साल आस जा गुल न सिंगारे सघियो त पक ॼाणो 2022 जो सिज उन्हनि तमन्नाउनि जे वणनि ते साबिया जूं बहारूं सिंगारींदो। उम्मीदुनि ते दुनिया क़ाइमु आहे। वक़्त जा वाचूड़ा आज़म जे पथरनि खे कॾहिं बि लोॾे न आहिनि सघंदा। असां सिर्फ़ु पंहिंजो एहतसाब करियूं त असांजी महिनत, असांजी मोहबत जेको काल्ह न करे सघी उहो सुभाणे करणो आहे ऐं असांखे उहो बि सोचणो आहे त गुज़रंदड़ साल में असां छा विञायो, छा हासिलु कयो। असां कंहिंजी दिलि तां लथासीं या को असांखे विसारे वियो। जॾहिं असां वेही वींदड़ वक़्त ते सोचींदासीं त असां कामयाबु थींदासीं। धणी दर दुआ आहे त सुख, सुरियाई, अमन ऐं कामयाबी लाइ असांजे जीवन सफ़र जो ईंदड़ साल बहारनि भरियो हुजे। अॼु साह पियो आ तोखे ॾिसी, अॼु साह पियो आ तोखे ॾिसी, चुरी चाह पियो तोखे ॾिसी, चुरी चाह पियो तोखे ॾिसी, अॼु साह पियो आ तोखे
साहु पियो आहे तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी तोखे ॾिसी तोखे ॾिसी पंहिंजे तन मन सां पंहिंजे जीवन सां पंहिंजे तन मन सां पंहिंजे जीवन सां पंहिंजे जीवन जे सभु लम्हनि सां थी ठाहु पियो तोखे ॾिसी थी ठाहु पियो तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी तोखे ॾिसी तोखे ॾिसी पंहिंजे ख़्यालनि में पंहिंजे सोचनि में पंहिंजे ख़्यालनि में पंहिंजे सोचनि में वरी वीचारनि लोचनि में बेसाहु पियो तोखे ॾिसी बेसाहु पियो तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी अॼु साहु पियो आहे तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी चुरी चाहु पियो तोखे ॾिसी अॼु साहु पियो